अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान जी आज़ादीअ जो 75हों ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। तोपुनि जी सलामीअ सां ॾींहं जी शुरूआत वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में 31 ऐं सूबाई गादीअ वारनि हंधनि में 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वई। नंढनि वॾनि शहरनि में योम आज़ादीअ जूं तक़रीबूं मुल्की सलामतीअ लाइ दुआऊं घुरियूं पियूं वयूं। आज़ादीअ जे ॾिहाड़े ते क़ाइदे एज़म ऐं अलामा इक़बाल जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली। नेवीअ जे कैडेट्स क़ाइदे एज़म जी मज़ार जे गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभालियूं। लाहौर में अलामा इक़बाल जी मज़ार ते बि गार्ड्स जी तब्दीलीअ वारी तक़रीब थी। योम आज़ादीअ जे ऐवान सदर में मुख्य तक़रीब सदर आरिफ अलवी क़ौमी झंडो फड़कायो। हथियारबंद फ़ौजनि जे सरबराह, स्पीकर, सेनेट चेयरमैन ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तान असां लाइ हिकु अज़ीम तोहफ़ो आहे। अॼु असांखे ईमान, इताद ऐं तंज़ीम जहिड़नि क़ौमी क़दरनि खे मथां करण जो वचन करणु घुरिजे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में आज़ादीअ जो जशन, क़ौमी झंडो फड़काइण जूं तक़रीबूं ऐं रैलियूं। सूबाई वज़ीर नासिर शाह कराचीअ में सिविक सेंटर में क़ौमी झंडो फड़कायो। मलीर, क्यामाड़ी, कोरंगी समेत समूरनि ज़िलनि में तक़रीबूं। सखर में पाकिस्तान जो वॾो झंडो फड़कायो वियो। नवाबशाह, जामशोरो ऐं सिजावल में रैलियूं कढियूं वयूं। कंदकोट, बदीन, नौशर, फिरोज़, दादू, लाड़काणो, मिठी, मटियारी ऐं टंडो मोहम्मद खान में तक़रीबुनि दौरान झंडनि जी बहार। मीरपुर ख़ास में झंडो फड़काइण दौरान पुलिस जी सलामी। घोटकी, सागड़, ठट्टो, कश्मोर, ठुल, कुनरी, जोईअ समेत नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। महांगाई सटियल आवाम मथां हिकु भेरो ॿीहर पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में 2.5 रुपया वाधि तजवीज़। पेट्रोल 50 पैसा फ़ी लीटर महांगो करण जी सिफ़ारिश। लाइट डीज़ल ऐं घासलेट जे अघनि में 1 रुपयो वाधि तजवीज़। ओगरा तेल अघनि में वाधि समरी पेट्रोलियम वज़ारत ॾांहुं उमाड़े छॾी। पूरे मुल्क जीअं ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पिणु अॼु मुल्क जे 75वीं आज़ादीअ जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। कोरोना वायरस जे मौजूदा सूरत हाल खे नज़र में रखंदे हिकु मुख़्तसिर पुरवकार मरकज़ी तक़रीब डिप्टी कमिश्नर ऑफिस शहीद बेनज़ीराबाद जी अॻुवाणीअ में मुनक़िद कई वई। दौड़ में योम आज़ादीअ जे सिलसिले में टाउन कमेटीअ में परचम कुशाई कई वई, जेका TMO अयाज़ रिंद AC दौड़ अब्बास अली दायो, सदर प्रेस क्लब दौड़ ग़ुलाम मोहम्मद सियाल जी शिरकत कई। भेरिया रोड में भी जशन आज़ादीअ जे हवाले सां प्रोग्रामनि जो सिलसिलो जारी। भेरिया रोड वेझो ॻोठ मुहाजिरीन मदद मॉडल स्कूल में जशन आज़ादीअ जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिं वॾे अंग में ताइलके वासी ॻोठाणनि मुअज़्ज़िज़िन शहरनि वॾे अंग में शिरकत कई ऐं शागिर्दनि पारां टेबलो पेश करे वेठलनि खां वाह वाह कराए छॾी। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।